अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जे थर वारे इलाइक़े में जिते रेगिस्तान जा डिघा टुकरा ऐं परे परे ताईं पखिड़ियल वारी नज़र ईंदी हुई। उते हिकु नंढड़ो ॻोठु हूंदो हो। उन ॻोठ जो नालो चांडका ॻोठ हो। ॻोठ जा माण्हू सादा ऐं मेहनती हुआ। हू अक्सर माल चारींदा, खूह मां पाणी कढंदा ऐं अलाह ते भरोसो करे ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। ॻोठ जे भरिसां हिकु पुराणी ढंढ हुई जंहिं बाबति अजीब ॻाल्हियूं मशहूरु हुयूं। माण्हू चवंदा हुआ त उहा आम ढंढ न आहे पर जादुई ढंढ आहे। राति जो जॾहिं चंडु आसमान में मुकमल हूंदो हो त ढंढ जो पाणी चमकणु लॻंदो हो, ॼण कंहिं सोन जे टुकरनि पाणीअ में विझी छॾिया हुजनि। ॻोठ वारा उन ढंढ खां थोरो डिॼंदा बि हुआ। पोड़ा माण्हू ॿारनि खे चवंदा हुआ, राति जो ढंढ भरिसां न वञिजो, उते पुरस्रार राज़ लिकल आहिनि। ॻोठ में हिकु नौजवान छोकिरो रहंदो हो जंहिंजो नालो रहीम हो। रहीम दिलि जो बहादुर ऐं तजसुस वारो हो। खेसि हमेशह इहा सोच ईंदी हुई त आख़िर हिन ढंढ में कहिड़ो राज़ आहे। हिकु राति जॾहिं चंडु पूरो हो ऐं सॼो रेगिस्तान हल्की चांडोकीअ में निहाए रहियो हो, रहीम आहिस्ते आहिस्ते घर मां निकिरी ढंढ ॾांहुं हलियो वियो। जॾहिं उहो ढंढ जे किनारे ते पहुतो त हुन हैरान थी ॾिठो त पाणी वाक़ई चमकी रहियो आहे। ढंढ जे विच मां हल्को नीरो नूर निकिरी रहियो आहे। रहीम हैरत में चयो, ही त सचमुच जादू लॻे थो। ओचितो हुन जे पोयां हिकु नरम आवाज़ आयो, पुट, हर जादू सोन न हूंदो, कॾहिं कॾहिं इहो आज़माइश बि हूंदो आहे। रहीम पुठिते मोटी ॾिठो त हिकु सफ़ेद ॾाढ़ीअ वारो पोड़ो बीठो हो। संदसि हथ में लठु हुई ऐं चहिरे ते अजीब सकून। रहीम अदब सां पुछियो, बाबा, ही ढंढ छो चमके थी? पोड़े मुस्कुराए चयो, ही जादुई ढंढ आहे। जेका बि दिलि साफ़ हुजे उनखे ढंढ पंहिंजो खज़ानो ॾेखारे थी, पर जंहिंजी दिलि में लालच हुजे उनखे कुझु बि हासिल न थींदो। पोड़े रहीम खे चयो, तूं पाणी में ॾिस ऐं दिलि में जेको सचो इरादो हुजे उहो सोच। रहीम ढंढ में झाती विधी। ओचितो पाणी अंदरि अजीब मंज़र नज़र अचण लॻा, सोन, हीरा ऐं क़ीमती खज़ाना। पर रहीम दिलि में सोचियो, मूंखे दौलत न घुरिजे। जेकॾहिं हिन ढंढ मां असांजे ॻोठ लाइ मिठो पाणी निकिरी अचे त माण्हू तकलीफ़ खां बची वेंदा। जॾहिं हिन इहो सोचियो त ओचितो ढंढ जो नूर वधीक चमकण लॻो। पोड़े ख़ुशि थी चयो, तूं सची दिलि वारो आहीं, तुंहिंजी ख़्वाहिश पूरी थींदी। अॻिली सुबुह जॾहिं ॻोठ वारा जाॻिया त हुननि ॾिठो त ढंढ मां साफ़ मिठो पाणी वही रहियो हो, जेको नंढड़ी नदीअ बणिजी ॻोठ ॾांहुं अची रहियो हो। हाणे ॻोठ वारनि खे परे खूहनि ताईं वञण जी ज़रूरत न रही। ज़मीन बि सरसब्ज़ थियण लॻी। रहीम जॾहिं ढंढ वटि वियो त उहो पोड़ो वरी नज़र न आयो। माण्हू चवंदा हुआ त शायदि उहो अलाह जो मोकिलियल दरवेश हो। उन ॾींहं खां पोइ ॻोठ वारा ॿारनि खे ॿुधाईंदा हुआ, दिलि साफ़ हुजे त जादू बि ख़ैरु बणिजी वेंदो आहे, पर लालच इंसान खे ख़ाली हथ छॾे ॾींदी आहे। दोस्तो, ही हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।